मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 16 सबक 15 पाण मुराद उत्पादन सेल्फ इंडक्शन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ूअ पढ़ंदासीं उहो आहे पाण मुराद उत्पादन यानी सेल्फ इंडक्शन। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, पर हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद समझंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन सेल्फ इंडक्शन यानी पाण मुराद उत्पादन जी तारीफ़ बयानु करणु। ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन हाउ अ चेंजिंग करंट इन अ कॉइल इंड्यूसिस एन EMF इन द सेम कॉइल, यानी वज़ाहत करणु त करंट तब्दील करण सां साॻे ई कॉइल में EMF कीअं थो पैदा थिए। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो by studying this topic we understand how a coil opposes changes in the current flowing through it. This concept helps us understand the working of electrical devices such as inductors, electric motors, transformers and choke coils, and explains how electromagnetic induction is used to control and protect electrical circuits. यानी ही मौज़ू पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त कीअं कॉइल पाण मां वहंदड़ करंट में ईंदड़ तब्दीलियुनि खे रोके थो। हीउ तस्वुर असांखे बरक़ी औज़ारनि जहिड़ोकि इंडक्टरनि, बरक़ी मोटरनि, ट्रांसफार्मरनि ऐं चोक कॉइलनि जे कमु करण जे तरीक़े खे सम्झण में मदद ॾिए थो ऐं उहो बि ॿुधाए थो त कीअं बरक़ी मक़नातीसी उत्पादन खे बरक़ी सर्किटनि खे कंट्रोल ऐं महफ़ूज़ रखण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था जेको आहे सेल्फ इंडक्शन। हिन खां पहिरियां वारे लेक्चर में असां म्यूचुअल इंडक्शन खे डिस्कस कयोसीं, जंहिंमें असां इहा शइ सम्झी हुईसीं त असां जॾहिं हिकिड़े कॉइल में करंट चेंज पिया कयूं त बिना टच थियण जे, बिना कॉन्टेक्ट जे असांजो EMF जेको आहे उहो ॿिए कॉइल में बि पैदा थिए पियो, यानी करंट असांजो ॿिए कॉइल में बि पैदा थिए पियो। ठीकु आहे, त उनखे असां जेको आहे त प्रॉपर नमूने सां सम्झो होसीं। हींअर असीं जेको आहे त सेल्फ इंडक्शन जे तरफ़ हलूं था। तो सेल्फ इंडक्शन खे सम्झण खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त जॾहिं बि कंहिं कॉइल मां गुज़रंदड़ करंट जी वैल्यू खे तव्हां चेंज कयो था त उन सां उन कॉइल में पंहिंजे अंदरि EMF इंड्यूस थी थो वञे। उनखे असां चऊं था सेल्फ इंड्यूस्ड EMF ऐं उन फिनोमेना खे असां चऊं था सेल्फ इंडक्शन। असां हिनखे हिन तरीक़े सां जेको आहे त डिफाइन करे सघूं था त जीअं तव्हां ॾिसी सघो था त द फिनोमेना इन विच a changing current in a coil induces an EMF in itself is called self induction। यानी अहिड़ो अमल जंहिंमें कंहिं कॉइल में तब्दील थींदड़ करंट पंहिंजे अंदरि ई EMF पैदा करे थो, उनखे पाण मुराद उत्पादन चयो वेंदो आहे, या असां उनखे सेल्फ इंडक्शन चऊं था। ठीकु आहे, हाणे इनखे असां कुझु हिन तरीक़े सां सम्झंदासीं। सभ खां पहिरियां जेको आहे त हीउ असां हिकिड़ो डायग्राम खयो आहे जंहिंमें असां वटि हिकिड़ो ही जेको आहे त कॉइल आहे। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में इन कॉइल सां असां जेको आहे त हिकिड़ो स्विच अटैच कयो आहे, या जंहिंखे असां की चऊं, ऐं उन खां पोइ हिकिड़ी हिते जेको आहे असां बैटरी बि अटैच कई आहे। ठीकु आहे, छो त असां हिन कॉइल में एक्सटर्नल करंट जेको आहे त प्रोवाइड कंदासीं। उन खां बाद में हिते असां हिकिड़ो जेको आहे त रियो स्टेट बि अटैच कयो आहे। ठीकु आहे, पहिरियों असां इन शइ खे ॾिसूं त हिन बैटरीअ जो कमु छा आहे। बैटरीअ जो कमु इहो आहे त इहा असांखे जेको आहे त पोटेंशियल डिफरेंट प्रोवाइड कंदी, करंट प्रोवाइड कंदी। हाणे जॾहिं करंट असांजो हिन कॉइल में वेंदो त हिन कॉइल में करंट जे वञण सां ही कॉइल जेको आहे त हिकिड़ी मैग्नेटिक फील्ड जेको आहे त इंड्यूस कंदो। ठीकु आहे, मैग्नेटिक फील्ड जेको आहे त बणाईंदो। हाणे उन खां पोइ तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त हीअ मैग्नेटिक फील्ड असांजी हिन कॉइल में बि बणिजे थी, हिन कॉइल में बि, हिन में बि, सभिनी में बणबी। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां हिनखे कंबाइन ॾिसंदासीं त हिन में जेको आहे त हिकिड़े क़िस्म जूं जेके मैग्नेटिक फील्ड लाइन्स आहिनि उहे जेको आहे त माना ठही पवंदियूं। हाणे ॾिसो त जेकॾहिं असां वटि हिन बैटरीअ मां हितां करंट असांजो कांस्टेंट मूव थो करे, त यानी जेकॾहिं असां हिते फ्लक्स जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त फ्लक्स बि जेको आहे त उहो असांजो कांस्टेंट हूंदो। हाणे असांखे बेसिकली करिणो छा आहे, असांखे हिन कॉइल जे अंदरि करंट खे चेंज करिणो आहे। हाणे जॾहिं असां करंट खे चेंज कंदासीं तॾहिं जेको आहे त असांखे जेका रिक्वायर्ड शइ आहे उहा असांखे मिलंदी। ठीकु आहे, जीअं असां हिन डेफिनेशन में सम्झोसीं। हाणे इन करंट खे चेंज केरु कंदो? इनखे चेंज करण जे लाइ असां हिते हिकिड़ो डिवाइस यूज़ कंदा आहियूं जंहिंखे असां चवंदा आहियूं रियो स्टेट। हाणे रियो स्टेट खे असां छा कंदासीं,
उनखे उनजी हिकिड़ी चाल हूंदी आहे, उनजो हिकिड़ो स्लाइडर हूंदो आहे जंहिंखे असां जेको आहे अॻिते पोइते कंदासीं ऐं अॻिते पोइते करण सां छा थींदो आहे त असांजो करंट चेंज थींदो आहे। रियो स्टेट बेसिकली हिकिड़ो असांजो वेरिएबल रेजिस्टर हूंदो आहे, ठीकु आहे। उनजे थ्रू असां जेको आहे त उन सर्किट में करंट खे कंट्रोल करे सघूं था। जेकॾहिं असांजो रेजिस्टेंस हाई हूंदो, इन जो मतिलबु छा थियो त उन सर्किट में करंट असांजो घटि थो गुज़रे। अगरि जेकॾहिं असांजो रेजिस्टेंस घटि हूंदो त इन जो मतिलबु छा आहे त उन सर्किट में असांजो करंट जेको आहे ज़्यादा थो गुज़रे, ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हिते छा कंदासीं, असां उन स्लाइडर खे असां चेंज कंदासीं। जॾहिं स्लाइडर खे चेंज कंदासीं त इन जो मतिलबु छा थींदो त हिते असांजो करंट जेको आहे त उहो चेंज थींदो, ठीकु आहे। हाणे जॾहिं करंट चेंज थींदो त करंट चेंज थियण जे करे छा थींदो त असांजो हिन कॉइल में हिकिड़ो EMF इंड्यूस थींदो, ठीकु आहे। पहिरियों त असांजी मैग्नेटिक फील्ड चेंज थींदी, ठीकु आहे, करंट चेंज थियण जे करे। हाणे जॾहिं करंट चेंज थियण जे करे असांजी मैग्नेटिक फील्ड चेंज थी, त मैग्नेटिक फील्ड चेंज थियण जे करे हिन कॉइल में जेको आहे त फ्लक्स चेंज थींदो। हाणे फ्लक्स जॾहिं चेंज थींदो त छा प्रोड्यूस थींदो, असां ऑलरेडी जेको आहे त फेराडे लॉ में पढ़ी आया आहियूं त उते असांजो EMF इंड्यूस थींदो, ठीकु आहे। हाणे जॾहिं EMF इंड्यूस थियो त इन जो मतिलबु छा थियो त हिन कॉइल में असांजो हिकिड़ो ॿियो करंट बि पैदा थियो। हिकु त करंट असां हिन बैटरीअ जे थ्रू था ॾियूं, ठीकु आहे, ऐं हिकिड़ो करंट वरी हिन करंट चेंज थियण जे करे EMF जे इंड्यूस थियण जे करे हिन कॉइल में ॿियो जेको आहे त करंट पैदा थींदो। ऐं उहो करंट छा कंदो, उहो हिन काज़ खे, जंहिं काज़ जे करे जेको आहे त उहो करंट पैदा थो थिए, उनखे छा कंदो, अपोज़ कंदो, ठीकु आहे। हाणे ही जेको आहे त असांजो जेको आहे त सिस्टम आहे, ठीकु आहे प्यारा ॿारो। सो ही आहे असांजो जेको आहे त सेल्फ इंडक्शन। सम्झ में अची वई ॻाल्हि। तो इन करे असां कुझु हिन तरतीब सां हिते लिखी सघूं था। ॾिसो त असां छा कयोसीं, हिन कॉइल में सभ खां पहिरियों छा कयोसीं, करंट चेंज कयोसीं। हाणे करंट जे चेंज थियण जे करे छा थो थिए, असांजी हिन कॉइल में मैग्नेटिक फील्ड चेंज थी थिए। हाणे मैग्नेटिक फील्ड जॾहिं चेंज थी, इट मीन्स छा थींदो, असांजो हिन कॉइल में जेको आहे त फ्लक्स चेंज थींदो। हाणे जॾहिं फ्लक्स चेंज थियो, इट मीन्स हिन कॉइल में असांजो EMF इंड्यूस थियो, ठीकु आहे। हाणे जॾहिं EMF इंड्यूस थियो त उहो छा कंदो, EMF वरी असांजो इंड्यूस करंट पैदा कंदो। हाणे उहो जेको करंट असांजो पैदा थो थिए, उहो हिन EMF जे करे इहो हिन करंट खे, जेको असांजो ही बैटरीअ मां करंट अचे थो, इनखे छा कंदो, इनखे अपोज़ कंदो, ठीकु आहे। जीअं असां ऑलरेडी जेको आहे त लेंस लॉ में पढ़ी आया आहियूं, ऐं उन असांखे जेको आहे त उहा डायरेक्शन बि सम्झाई त कहिड़े नमूने सां तव्हांजी करंट जी डायरेक्शन थींदी आहे, ठीकु आहे। असां उन तरफ़ नथा वञूं, असां जेको आहे त सिर्फ़ु हिते उन करंट जे बारे में हिते डिस्कस कयूं था, ठीकु आहे। उहो जेको असांजो एक्सटर्नल करंट ठहंदो, हिकु त करंट असां ही ॾिनोसीं, ठीकु आहे, हिन बैटरीअ जे थ्रू, ऐं हिकिड़ो असांजो इन मैग्नेटिक फील्ड जे करे जेको आहे त इन करंट चेंज थियण जे करे ॿियो वरी करंट पैदा थो थिए। उहो छा कंदो, उहो असांजो हिन काज़ खे जेको आहे त अपोज़ कंदो, ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे ही जेको असांजो सेटअप आहे, इनखे असां चऊं था जेको आहे सेल्फ इंडक्शन, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन जी डेरिवेशन जे तरफ़ हलूं त डेरिवेशन में सभ खां पहिरीं हिकिड़ी असां ॻाल्हि सम्झंदासीं, चवे थो इफ करंट इज कांस्टेंट देन नो चेंज इन फ्लक्स। हाणे जॾहिं असां हिन जेको आहे त कॉइल में करंट कांस्टेंट रखंदासीं त पोइ छा थींदो त असांजो फ्लक्स जेको आहे त उहो ज़ीरो थींदो, यानी फ्लक्स असांजो चेंज ई न थींदो। ऐं उन खां बाद में सेकंड पॉइंट ते जेकॾहिं असां हलूं त छा था कयूं, हिते असां हिन कॉइल में जेको आहे त असां करंट खे चेंज था कयूं। हाणे जॾहिं असां करंट खे चेंज कंदासीं त छा थींदो, उन करंट जे चेंज थियण सां असांजो फ्लक्स बि चेंज थींदो, यानी फ्लक्स जो जेको डायरेक्ट तालुक आहे उहो करंट जे चेंज थियण सां आहे, यानी चेंज ऑफ फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन करंट, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो ॾिसो त हिते असां वटि जेको आहे त नंबर ऑफ लूप्स बि आहिनि, ठीकु आहे। हाणे इनखे बि जेको आहे त असां हिते एड कंदासीं, ठीकु आहे। तो हिते जेको आहे त असां हिनखे हिन तरीक़े सां हिते जेको आहे त एड बि कयोसीं, ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हाणे एन छा आहे, एन आहे असां वटि नंबर ऑफ लूप्स, कहिड़ा, ओहे कॉइल जा लूप्स, ठीकु आहे। ऐं हीअ असां वटि चेंज इन फ्लक्स आहे, ऐं इन्हनि जो जेको तालुक आहे इहो कंहिंसां आहे, चेंज इन करंट सां, ठीकु आहे। हाणे इनखे फर्दर जेको आहे त असां अॻी स्लाइड में डिस्कस कयूं था। असां हीअ डेरिवेशन जेको आहे त हिते कईसीं, एन चेंज इन फाइ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन करंट, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां हिते प्रोपोर्शनलिटी खे ख़तमु कयूं त प्रोपोर्शनलिटी खे ख़तमु करण खां बाद में असां छा कंदा आहियूं, हिकिड़ो हिते कांस्टेंट ॾींदा आहियूं ऐं इक्वल जी निशानी बि ॾींदा आहियूं, ठीकु आहे। त हिते असां कांस्टेंट छा ॾिनोसीं, ओहे एल। एल छा आहे, एल आहे असां वटि जेको आहे त हिकिड़ो प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं इंडक्टेंस, ठीकु आहे।
ऐं पोएं लेक्चर में जेको असां म्यूचुअल इंडक्शन पढ़ियो होसीं उन में असां हुनखे चऊं पिया म्यूचुअल इंडक्टेंस। ठीकु आहे, या हिते असां हिन एल खे छा चवंदासीं सेल्फ इंडक्टेंस या सिर्फ़ु इंडक्टेंस बि चई सघूं था। ठीकु आहे, सो हिनखे असां हिते जेको आहे त इक्वेशन नंबर 1 जो नालो ॾिनो अथई। अकॉर्डिंग टू फेराडे लॉ, फेराडे लॉ छा थो चए थो जेको इंड्यूस्ड ईएमएफ आहे उहो जेको आहे त तव्हांजो तालुक रखे थो चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम। ठीकु आहे, हीअ माइनस साइन छा आहे उहा आहे असांजी लेंथ लाइ। ठीकु आहे, ऐं हिनखे जेको आहे हिते असां इक्वेशन नंबर 2 जो नालो था ॾियूं। हाणे उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त जेका असांजी एन चेंज इन फाइ आहे उहा बराबरि कंहिंजी आहे एल चेंज इन आई जे। ठीकु आहे, ऐं हिते एन ऐं चेंज इन फाइ जी जॻह ते असां उहे ही जेको टर्म आहे एल चेंज इन आई यानी चेंज इन करंट इहो असां हिते रखी सघूं था। ठीकु आहे, बिल्कुलु असां हिते रखी सघूं था। तो असां हिन तरीक़े सां जेको आहे हिते रखियोसीं। इहा थी वई असांजी इंड्यूस्ड ईएमएफ इज इक्वल टू माइनस एल चेंज इन करंट डिवाइड बाय चेंज इन टाइम। ठीकु आहे, हाणे इनखे असां छा था कयूं ॾिसो त एल छा आहे असां वटि एल जेका आहे त उहा असां वटि कांस्टेंट आहे यानी इंडक्टेंस आहे। ठीकु आहे, हाणे एल खे असां जेकॾहिं हिन ब्रेकेट मां ॿाहिरि कढूं त असां वटि टर्म जेको आहे त हीउ ठही पवंदो जेको आहे ईएमएफ इज इक्वल टू माइनस एल चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम। ठीकु आहे, हाणे हीअ असां वटि जेको आहे त इक्वेशन ठही वई ऐं हीअ इक्वेशन चवे छा थी चवे थो त दिस इक्वेशन शोज दैट induced EMF is directly proportional to the rate of change of current। यानी induced EMF जेको आहे उहो डायरेक्टली प्रोपोर्शन आहे कंहिंसां रेट ऑफ चेंज ऑफ करंट सां। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में या जेकॾहिं मैग्नीट्यूड ऑफ इंडक्टेंस असां मालूम करणु चाहियूं त उहो कहिड़े नमूने सां कंदासीं असां हिन फॉर्मूले खे जेको आहे त हिते रीअरेंज कंदासीं। ठीकु आहे, त एल असांजो जेको आहे सब्जेक्ट बणिजी वेंदो ऐं उन खां बाद में चेंज इन करंट डिवाइड बाय टाइम जेको आहे उहो असांजो डिवाइड में हलियो वेंदो। त अहिड़े नमूने सां एल इज इक्वल टू ईएमएफ डिवाइड बाय चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम थी वेंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे असां अचूं था त असां वटि जेको सेल्फ इंडक्टेंस आहे उहो छा आहे। ठीकु आहे, हीउ जेको एल आहे, हाणे इन जे लाइ चए थो त रेशो ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ प्रोड्यूस्ड इन अ कॉइल टू रेट ऑफ चेंज ऑफ करंट इज कॉल्ड सेल्फ इंडक्टेंस। हाणे सेल्फ इंडक्टेंस छा आहे, इहो रेशो आहे। कंहिंजो रेशो आहे, चए थो त इंड्यूस्ड ईएमएफ जेको असांजो ईएमएफ जेको आहे इंड्यूस थो थिए कॉइल में कंहिंजे करे जेको आहे चेंज ऑफ करंट जे करे। ठीकु आहे, हाणे चेंज ऑफ करंट जे करे जेको आहे असांजे इन कॉइल में ईएमएफ इंड्यूस थो थिए इन जो जेको रेशो आहे इहो आहे असांजो छा सेल्फ इंडक्टेंस। ठीकु आहे, सो उन खां बाद में प्यारा ॿारो हिकु ॿी पॉइंट मां तव्हांखे ॾसां त जेको असांजो इंडक्टेंस आहे उहो हिकु स्केलर क्वांटिटी आहे। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो हाणे असां ॾिसंदासीं त सेल्फ इंडक्टेंस जो जेको यूनिट आहे उहो छा आहे। सभ खां पहिरीं असां जेको आहे फॉर्मूलो ॾिसूं जेको असां हींअर ड्रा कयोसीं उहो आहे एल इज इक्वल टू इंड्यूस्ड ईएमएफ डिवाइड बाय चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम। ठीकु आहे, जीअं त असांखे ख़बर आहे त इंड्यूस्ड ईएमएफ जो जेको यूनिट आहे उहो आहे वोल्ट ऐं करंट जो यूनिट आहे एम्पियर ऐं उन खां बाद में टाइम जो जेको यूनिट आहे उहो आहे सेकंड। सो प्यारा ॿारो जेकॾहिं असां ॾिसूं त एस जेका आहे उहा हिते डिवाइड में आहे, मथे खणी वेंदासीं त उहा असांजी मल्टीप्लाई में थी वेंदी। तो हीउ थी वेंदो असांजो वी इंटू एस डिवाइड बाय एम्पियर। ठीकु आहे, यानी वोल्ट इंटू सेकंड डिवाइड बाय एम्पियर। हाणे वोल्ट इंटू सेकंड डिवाइड बाय एम्पियर जेको आहे उहो बराबरि हूंदो आहे हेनरी जे। ठीकु आहे, असां जेको आहे त म्यूचुअल इंडक्शन में बि इन शइ खे डिस्कस करे चुका आहियूं। हाणे जेकॾहिं असां हेनरी खे ॾिसूं त हेनरी छा आहे, हेनरी जे लाइ चवे थो सेल्फ इंडक्टेंस इज 1 हेनरी इफ करंट चेंजेस at the rate of 1 ampere per second through it produces an induced EMF 1 volt in the same coil। ठीकु आहे, यानी इन चवण जो मतिलबु इहो आहे त पाण मुरादो उत्पादन यानी सेल्फ इंडक्शन यानी सेल्फ इंडक्टेंस तॾहिं हिकु हेनरी हूंदो आहे जॾहिं उन मां गुज़रंदड़ करंट में 1 एम्पियर फी सेकंड जे रेशो सां तब्दीली अचे ऐं उहा तब्दीली उन साॻे कॉइल में 1 वोल्ट EMF पैदा करे। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे उन खां बाद में असां अचूं था वरी फैक्टर इफेक्टिंग जे तरफ़ त कहिड़ा कहिड़ा फैक्टर आहिनि जेके सेल्फ इंडक्टेंस ते जेको आहे त असर अंदाज़ थियनि था। ठीकु आहे, हाणे सभ खां पहिरीं जेको असां वटि फैक्टर आहे उहो आहे नंबर ऑफ लूप्स या नंबर ऑफ टर्न्स। ठीकु आहे, हाणे जेतिरा नंबर ऑफ लूप्स हूंदा ओतिरो जेको आहे त असां वटि जेको आहे त EMF वधीक पैदा थींदो ऐं सेल्फ इंडक्टेंस असांखे वधीक मिलंदो। उन खां बाद में नेक्स्ट जेको असां वटि फैक्टर आहे उहो आहे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज ऑफ द कॉइल, यानी जेको असांजो फ्लक्स चेंज थो थिए उहो उन कॉइल सां केतिरो लिंक आहे। तो लिंकेज जेका आहे चेंज इन फ्लक्स जी कॉइल में उहा केतिरी आहे, यानी फ्लक्स जेको आहे त उहो केतिरो चेंज थो थिए उन कॉइल में, थोरो थो चेंज थिए या घणो थो चेंज थिए।
ठीकु आहे, इन ते बि डिपेंड करे थो। उन खां बाद में जेको असांजो थर्ड फैक्टर आहे उहो आहे नेचर ऑफ द मटीरियल ऑफ द कोर। ठीकु आहे, यानी जंहिं मटीरियल जो असांजो उहो जेको कॉइल आहे उहो ठहियलु आहे, यानी उहो कहिड़े मटीरियल जो कॉइल ठहियलु आहे, छो त इन जे मटीरियल ते बि डिपेंड करे थो असांजो फ्लक्स। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो जेको फैक्टर आहे उहो आहे साइज़ ऑफ द कॉइल। ठीकु आहे, यानी कॉइल जी साइज़ ते बि सेल्फ इंडक्शन डिपेंड करे थो। ठीकु आहे, हींअर जेको आहे त असां हलूं था एप्लीकेशन्स ऑफ सेल्फ इंडक्शन जे तरफ़। ठीकु आहे, त सेल्फ इंडक्शन जेको आहे उहो असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में किथे किथे इस्तेमालु थिए थो या कहिड़ी कहिड़ी जॻहियुनि ते इस्तेमालु थिए थो। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं प्यारा ॿारो त इहो जेको आहे त फ्लोरसेंट ट्यूबलाइट्स यानी चौक कॉइल में बि इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, त प्यारा ॿारो पुराणियूं तव्हां राडा ॾिठियूं हूंदियूं जेके वॾियूं राडा हूंदियूं, हाणे त असां वटि सेवर अची विया आहिनि, पोइ उन्हनि में हिन क़िस्म जी हिकिड़ी जेको आहे त डिवाइस लॻल हूंदी। ठीकु आहे, जेके असां जेको आहे त फ्लोरसेंट ट्यूब लाइट्स चवंदा आहियूं या इनखे जेको आहे त चौक कॉइल बि चइबो आहे। ठीकु आहे, हाणे हीअ जेका डिवाइस आहे इहा सेल्फ इंडक्शन जे प्रिंसिपल ते जेको आहे त कमु कंदी आहे। ठीकु आहे, उन खां बाद में सेकंड जेको आहे उहो आहे असांजो ट्रांसफार्मर, ऐं उन खां बाद में थर्ड जेका डिवाइस आहे एप्लीकेशन आहे उहा आहे वरी असांजी इलेक्ट्रिक मोटर्स ऐं जनरेटर्स, ऐं उन खां बाद में चौथी जेका एप्लीकेशन आहे उहा वरी वायरलेस चार्जिंग आहे। ठीकु आहे, ऐं पंजी जेका एप्लीकेशन आहे उहा आहे वरी इग्निशन सिस्टम इन व्हीकल्स। ठीकु आहे, हाणे व्हीकल्स में या यानी गाॾीअ में जेको इग्निशन सिस्टम हूंदो आहे उहो बि जेको आहे त सेल्फ इंडक्शन जे प्रिंसिपल ते कमु कंदो आहे। ठीकु आहे, ऐं लास्ट जेका एप्लीकेशन आहे उहा आहे असां वटि वरी सर्ज प्रोटेक्टर्स। ठीकु आहे, सो उन खां बाद में बि जेकॾहिं तव्हां इंटरनेट ते वञी करे सर्च कंदव त तव्हांखे खोड़ सारियूं जेको आहे त एप्लीकेशन मिली वेंदियूं, ऐं ही मूं जेको आहे त हिते सिर्फ़ु चंद डिस्कस कयूं आहिनि। ठीकु आहे, त प्यारा ॿारो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।